जी नाज़रीन, अहम ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॿुधायूं पिया मिठी मां। BIF जे सॾ ते मिठी में हिन वक़्तु ऐलानियल अॼोके धरणे वारे हवाले सां अवाम जो समुंड उथली पियो आहे। अहम ब्रेकिंग न्यूज़ आहे मिठी मां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। BIF पारां ॻोठ मालणोर कांजी में भील बिरादरी जा घर डाइण तोड़े बासर वॾेरनि जी ज़्यादतनि ख़िलाफ़ अॼु धरणे जो ऐलान कयो वियो हो। उन ऐलान खां पोइ हिन वक़्तु मिठी शहर में BIF जे सॾ ते BIF जे मरकज़ी सदर सूरोमल भील, वकील लजपत राय सूराणी समेत भील बिरादरी जे सवें माण्हुनि औरतुनि जो हिन वक़्तु मिठी में लॉन्ग मार्च जारी आहे। सूराणी हाउस खां निकितल रैली कश्मीर चौक ते पहुचण खां पोइ बाईपास मिठी तरफ़ रवां दवां आहे। मिठी में कुछ देर बैदि बाईपास ते हिकु तारीख़ी धरणो लॻंदो। तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॿुधायूं पिया त BIF जे सॾ ते मिठी में हिन वक़्तु तारीख़ी धरणो हणण जे लाइ निकितल रैली मुख़्तलिफ़ रूटनि तां रवां दवां आहे। अहम ब्रेकिंग न्यूज़ आहे मिठी मां। पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त मिठी में हिन वक़्तु अवाम जो समुंड उथली पियो आहे। वॾेरकी निज़ाम ऐं जागीरदारी निज़ाम तोड़े वॾेरनि जे ख़िलाफ़ ही अवाम जो उथलियल समुंड ॿुधाए पियो त थर जी अवाम सुजाग थी चुकी आहे ऐं थर जा ग़रीब मारू माण्हू वॾेरनि जे वॾेरके निज़ाम जागीरदारी निज़ाम तोड़े ग़रीबनि सां थींदड़ मुसलसिल पुलिस रेवेन्यू जी ज़्यादतनि जे ख़िलाफ़ अवाम रोडनि ते निकिरी आई आहे। ही BIF जे सॾ ते अवाम जो उथलियल समुंड साबित करे पियो त थर जा ग़रीब मिसकीन मारू माण्हू पंहिंजनि हक़नि पंहिंजनि नंगनि ख़ातिर रोडनि ते निकितल आहिनि। थर जी तारीख़ में वॾो ई एहतजाजी मेड़ तव्हांखे नज़र अचे पियो। एहतजाजी धरणो जेका लॻायो पियो वञे BIF जे प्लेटफॉर्म तां। मिठी जा समूरा रोड मुज़ाहिरनि सां सथिजी विया आहिनि। समूरा रोड ब्लॉक थी विया आहिनि। हज़ारनि जे तइदाद में अवाम जो उथलियल समुंड, उन सां गॾोगॾु सख़्तु नारेबाज़ी कई पई वञे, जहिड़ो आहे जहिड़ो आहे ओ ज़ालिम तोसां जहिड़ो आहे, जहिड़ो आहे जहिड़ो आहे ओ ज़ालिम तोसां जहिड़ो आहे जा सख़्तु नारा हया पिया वञनि। उबॾारींदड़ नारेबाज़ी कई पई वञे। मिठी शहर हिन वक़्तु अवाम सां भरिजी वियो आहे। अवाम जो ही समुंड मिठी में छोलियूं हणंदे नज़र अचे पियो। ही ग़रीब मिसकीन ऐं मज़लूम पोरत माण्हुनि जो हिकु एहतजाज आहे। ही कंहिं सियासी पार्टी जो को जलसो न आहे। ही कंहिं सियासी पार्टी जे सॾ ते गाॾियूं भरे को अवाम न आहे पहुतो। ॿुधायो वञे पियो त BIF जे सॾ ते ही माण्हू पंहिंजे ख़र्च ते पंहिंजनि हक़नि ख़ातिर मिठी पहुतल आहिनि, पंहिंजे ख़र्च ते मिठी पहुतल आहिनि। ऐं हिन वॾे तइदाद में जेको अवाम जो ही समुंड जेको नज़र अचे पियो, यकीनन ही तब्दीली जी हिकु लहर आहे। इन खां अॻु में बि BIF वॾे में वॾा एहतजाज इस्लाम कोर्ट में करे चुको आहे। ही मिठी में BIF जो पहिरियों एहतजाजी मार्च तव्हांखे नज़र अचे पियो, जेको DC थरपारकर ऐं रेवेन्यू तोड़े बासर ठक्कर बिरादरी जे वॾेरनि जे ख़िलाफ़ एहतजाज कयो पियो वञे, नारेबाज़ी कई पई वञे त ॻोठ मालणोर खांजी में भील बिरादरी जा जेके घर ॾाथा पिया वञनि, उन्हनि वॾेरनि जे ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई कई वञे।